दोस्तों अॼु जी पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हांखे ख़ुशि आमदीद। दोस्तों तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आंदी आहे, तव्हांखे बहितरीन ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां पंजाबी ड्रामे जी। जी हाँ दोस्तों, थी सघे थो तव्हां इन ख़ुशख़बरी जे इंतज़ार में हुजो जेका मां अॼु तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे तो शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हिन चैनल ते तव्हांखे बर वक़्तु हर नई अपडेट्स मिलती रहंदी। दोस्तों साम्हूं तस्वीरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ शूटिंग जूं तस्वीरूं आहिनि, जेको ड्रामो शूट थी रहियो आहे पंहिंजा उन जा ही सबूत तव्हांजा आॾो मां पेश करे छॾिया आहिनि। काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया हुआ त कोन थी हले शूटिंग, फलाणा टीरा मटीरा, हुननि जे लाइ हीउ हिकु सबूत आहे। साम्हूं अदाकार तव्हां ॾिसी सघो था, जंहिंमें मज्जू लाड बि आहे, सतार नुआणी बि आहे, अहमद अली शेख, एस भट्टी ऐं राबेल छोकिरी जेका पापनगर में आहे, उन जो बि हिन ड्रामे में किरदारु आहे। ख़ुदि असगर अली चौधरी साहब हिन ड्रामे में मौजूदु आहे। ऐं दोस्तों उन सां गॾोगॾु ज़फ़र जिसकाणी यानी उर्फ़ हाशू जंहिं किरदारु कयो हुयो ज़हर ज़िंदगी में, इहे सभु अदाकार तव्हांखे हिन ड्रामे में नज़र अची रहिया आहिनि। ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था दोस्तों, जंहिं रहीम जे पीउ जो किरदारु कयो हुयो तकरार ड्रामे में, उहो बि मौजूदु आहे। यानी तकरार वारी टीम घणी हिन ड्रामे में मौजूदु आहे। साम्हूं तस्वीरुनि में तव्हां ॾिसो था, शूटिंग लगातार हली रही आहे। ख़ुदि अहमद अली शेख भी पाण उते डायरेक्शन में मौजूदु आहे। काफ़ी सीन उन भी कल शूट कराया। मजूलाल साहब भी हुयो, सुठा सुठा एक्टर, लेडीज़, मेल फीमेल अदाकार, उन जूं शूटिंग जूं कुझु तस्वीरूं आयूं जेको असां तव्हांजे आॾो शेयर कयूं आहिनि, पेश कयूं आहिनि। ऐं हिननि में जेको आहे मूसा जो फ़िलहाल को किरदारु नज़र न आयो आहे। सिजावल जो भी तमामु जल्द उहे भी उम्मीद आहे तस्वीरूं ईंदियूं ऐं तव्हां सां असां शेयर कंदासीं। फ़िलहाल जेका शूटिंग तस्वीरूं आयूं आहिनि साम्हूं हली रहियूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था त तव्हांजा फेवरेट अदाकार हिन ड्रामे में मौजूदु आहिनि। ऐं हीउ ड्रामो हल्को फुल्को न आहे, मेगा सोप सीरियल आहे, मेगा प्रोजेक्ट आहे सिंध टीवी वारनि जो। हीउ ड्रामो दोस्तों नालो कढंदो, हीउ ड्रामो रिकॉर्ड बि टोड़ींदो पोयनि ड्रामनि जा। ऐं हिन ड्रामे में घणी कामयाबी मिलंदी दोस्तों अदाकारनि खे बि, सिंध टीवी वारनि खे बि। इहा हक़ीक़त आहे, हक़ीक़त खां को लिकी नथो सघे त हिन अदाकारनि खे चांस आहे, सिंध टीवी खे बि चांस आहे दोस्तों, इहो सच आहे। ऐं दोस्तों असगर अली चौधरी साहब पंहिंजी खूब मेहनत करे रहियो आहे। ॾिसूं था राबेल छोकिरी खे हिते कहिड़ो किरदारु मिली रहियो आहे हिन ड्रामे में। मुंहिंजे ख़्याल में हिन ड्रामे में सुठो किरदारु आहे हुनजो। असगर अली चौधरी पंहिंजो किरदारु बि भलो लिखियो आहे करेक्टर। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। शायदि कोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक कंदा।